अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। तारीख़ मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वीअ खां 2007 ईस्वी। सितारा इम्तियाज़, सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त ॿी बाब पहिरियों थल थुल्हे लेखे। तारीख़ मां मुराद आहे त उहा उपत जी तारीख़ आहे, उपत जे ज़रियनि जी तारीख़ आहे, उपत जे ज़रियनि ते हलंदड़ वस जी तारीख़ आहे ऐं उपत जी विरासत जी तारीख़ आहे। जीअं त उपत जो आधार बनीअ पाणीअ ऐं आबहवा ते हूंदो आहे ऐं उहा वायुमंडल जी पिण सिधे असर हेठि हूंदी आहे, उन लेखे तारीख़ असुल में माज़ीअ जे वायुमंडलनि जो लेखो चोखो आहे। सिंध जहिड़ो सूबो जंहिंजे ओलाहे जाबलू पट्टी, कोहिस्तान, ईरान, बलोच ऋण जो वधियल भाङो ऐं ओभारियूं वारियासो थर, हिंद महा रेगिस्तान जो वधियल भाङो, सा असुल में हिकु ऋण ई आहे। पर संदसि विच वारनि सिंधू दरिया जे पाणीअ सां रेज थींदड़ भलियुनि लटियासियुनि ॿनियुनि खेसि दुनिया जे ॿिनि कठोर ऋणनि जे विच ते हिकु कुशादी जन्नत बणाए छॾियो आहे। तंहिं करे सिंध जी तारीख़ सिंधूअ ज़रिए थींदड़ उपत जी तारीख़ ऐं उन जे मटिजंदड़ वहकरनि जी तारीख़ आहे, जेके सदाईं लूह कांडारींदड़ ॾुकारनि, बुखुनि, मौतनि ऐं राज घराणनि जे तब्दीलीअ जो कारण बणिजंदा रहिया आहिनि। सिंधूअ जा मैदानी इलाइक़ा सिंध जे लॻभॻि 80% आबादीअ खे तातींदा आया आहिनि। सिंधू दरिया में लाह चाढ़ जो आधार हिमालय में बर्फ़ जे ॻरण ते हूंदो आहे। जॾहिं हाड़ हल्का थींदा आहिनि ऐं बर्फ़ घटि ॻरंदी आहे त सिंधू लाथ में हूंदो आहे, तॾहिं वाह भरिजी नाहिनि वहंदा। बनी घटि आबाद थींदी आहे ऐं उपत पिणु घटिजी वेंदी आहे। जॾहिं हिमालय में गर्मी सरस पवंदी आहे त वाह भरिजी वहंदा आहिनि ऐं वधीक बनी आबाद थींदी आहे। सिंधूअ में पाणीअ जो आधार मंझसि छोड़ कंदड़ 5 सहकारी दरियानि खे पाणी ॾींदड़ पंजाब ऐं कश्मीर जे इलाइक़नि में पवंदड़ मींहं ते पिणु हूंदो आहे। जॾहिं उते मींहं झझा पवंदा आहिनि त सिंध में ॿोॾि वारी सूरत हाल थींदी आहे। मतिलबु त सिंध में उपत जी तारीख़ जो आधार ओभर ऐं ओलह पंजाब, कश्मीर ऐं हिमालयाई परगिणे जे उतियनि पासनि जी आबहवा ते पिणु आहे। तॾहिं कोहिस्तान, चरागाहुनि, गऊचरनि या रखुनि आधार सिंध जी आबादीअ जो अटकल 20% तातिन था ऐं उन्हनि जी ख़ुशहालीअ जो आधार सिंध में पवंदड़ मींहं ते हूंदो आहे। जॾहिं थधि घणी देरि हलंदी आहे त मींहं बि घटि पवंदा आहिनि ऐं बनी बि घटि आबाद थींदी आहे। तॾहिं माण्हू गुज़र माल ते करणु लॻंदा आहिनि। जीअं त चरागाह सिंध जी समूरी आबादीअ जी पूरत न करे सघंदा आहिनि, तंहिं करे ॾुकार पवंदा आहिनि ऐं उपत में चौधारी लाथ अचण सबबि आबादी घटिजी वेंदी आहे। उपत में लाथ अचण सां न रुॻो आबादी घटिबी आहे, पर ज़िंदगीअ जे सभिनी ॾेखनि में समाजी ऐं मुआशी हालतुनि ते पिणु उघरा असर पवंदा आहिनि। उपत ऐं उन जी विरासत ते वस ॼमाइण लाइ आगाटनि माण्हुनि ज़ात पात वारो सिरिश्तो जोड़ियो। बादशाहनि ख़तरी जो कमु हो माण्हुनि खे लश्करनि जे ज़ोर ते ज़ेर करणु। ब्राह्मणनि लिखियल पढ़ियल ऐं धर्मी माण्हू जो कमु हो टैक्स ढल उॻाइणु, बादशाह पारां इंतिज़ाम हलाइणु ऐं उपत ते अखि रखणु ऐं उहा समूरी आबादीअ में विराइणु। उन्हनि जी मिलायल हिसेहार न पर संदन मुल्ह वठी सघण जी सघ आहर। वेशनि जे बिलेथियूं बनी संभालणु, उहा आबाद करणु ऐं मुख़्तलिफ़ पैदावारी इस्मनि जो कारोबार करणु ऐं पछाड़ीअ में आया थे कारीगर ऐं कुड़मी या हारी नारी शूदर जंहिंजे बिलेथियो मथनि टिनी ज़ातियुनि जी सेवा करणु ऐं उन्हनि ऐं पंहिंजे लाइ शयूं उपाइणु ऐं ठाहिणु। ज़ात पात सिरिश्तो घणो करे उसरंदड़ सिंधू तहज़ीब दौरान सरजियो ऐं उहो अख़्तियार हज़ारे साल पोइ वारनि आर्याई धर्म जे पोइ लगन कयो। ज़ात पात सिरिश्तो मेसोपोटाम दरियाई देश, हाणोको इराक, आगाटी मिस्र, विच अमेरिका ऐं हुआंग हो। येलो दरिया माथिरियुनि में पिणु हो। मतिलबु त ज़ात पात सिरिश्ते में का बुराई कान्हे, छो त उहो उपत खे हथी ॾियणु ऐं उन जी विरासत ते ज़ाब्तो रखण लाइ जोड़ियो वियो। ज़ात पात सिरिश्तो अॻिते हली हिंदुस्तान जे ज़वाल पज़ीर समाज में ज़ालमाणू ऐं कठोर थी वियो ऐं उन जो उपत ते असर नाकारी थी वियो। सिंध जहिड़े मुल्क में उपत खे सम्झण लाइ असांखे रेजाणी निज़ाम बाबति ॼाण हुजणु घुरिजे।
जेको 1850 ईस्वीअ ताईं पुराणे जुग वारो हलंदो पियो आयो ऐं उन खां सवाइ सिंधूअ जी चलत जी ॼाण बि न हुई। बरतानवी इंजीनियरनि ऐं कुझु इंतिज़ामी अमलदारनि पारां लॻभॻि 1 सदीअ ताईं कयल कोशिश जे करे ई सिंधु दरिया जे सिंध अंदरि चलत पधरी थी दरिया लट सां लटिजी ईंदो आहे, जेको चाढ़ वारी मुंद में आसानीअ सां पाणीअ जे 1000 हिसनि मां 6 हिसनि ताईं वञी पहुचंदो आहे। सिंध जूं लाहूं जो पाणीअ खे एतिरो तिखो वण न ॾींदियूं आहिनि जो उहो लट पाण सां खयो वञे। ईअं ख़ासि करे उते थींदो आहे जिते पाणी दरिया जे पेट मां ॿाहिरि उथलंदो आहे। अहिड़ी रीति उहो लट दरिया जे पेट में घटि ऐं कंधियुनि ते वधीक वेही वेंदो आहे। उहो अमल केतिरनि ई ॾहाकनि ताईं दरिया जे पंहिंजे भर वारनि इलाइक़नि खां मथे ॿनीअ तां पंहिंजे ई उन रीति ठाहियल बंधन जे विच वारे पेट मां वहण ताईं जारी रहंदो आहे। कंहिं ॾींहुं उहो उन ॿनीअ खे छॾे कंहिं हेठां ई जाइ तां वहणु लॻंदो आहे ऐं वरी होरियां होरियां उन खे मथे खणणु लॻंदो आहे। हीउ अमल सिंध जे वेझड़ वारी भूमि जोड़ अर्ज़ियाती तारीख़ में यको हलंदो आयो आहे। सिंध जे मशहूरु इंजीनियर सर क्लाउड इंग्लिश हिन सवाल ते वीचारियो ऐं धरतीअ जे हेठां ऐं मथांयुनि ऐं खॾनि खुॿनि कंटोरज़ ऐं दरिया जे मुमकिना आगाटनि वहकरनि जो हिकु नक्शो ठाहियईं। लैम्बर्ग पंहिंजी हिस्ट्री ऑफ सिंध 1964 ईस्वीअ में इंग्लिश जे वीचार जी वज़ाहत कई ऐं सिकंदर जे जुग खां वठी सिंधु दरिया जा मुख़्तलिफ़ वहकरा ॿुधाया। उन इंतिहाई उजरे कम जो आधार हेग, कज़न्स, वाइटहेड, स्टाइन ऐं ॿियनि खोड़ सारनि जूं लिखड़ियूं हुयूं। पिथावाला जंहिं पिणु पछाड़ कंहिंखे छॾे मथियां सभु माख़ूज़ इस्तेमालु कया 1936 ईस्वीअ में साॻे नतीजे पहुतो। लैम्बर्ग जे कम खे अॻिते वधाईंदे हिन लेखक 1966 ईस्वीअ में उॾामंदी छिकियल तस्वीरुनि आधार सिंधु दरिया जे वहकरनि जो नक्शो ठाहियो। सिंधु दरिया जे वहकरनि ते सभ खां सॼो कमु 2 ॼणनि डी होम्स ऐं वलहेलमी कयो आहे। हीअ अभ्यास ज़ाहिर कनि था त सिंधु दरिया जा आगाटरा वहकरा लॻभॻि संदसि हाणोके वहकरे जे पूर विछोट हुआ ऐं उन्हनि बना छॾिया। जनता हाणोका वॾा वाह कढिया विया आहिनि, नंढा वाह पिणु कुझु ॿियनि बननि तां कढिया विया आहिनि ऐं साॻियो हाल शाखुनि जो बि आहे। समुंड चढ़ी सिंध खे ॿोड़े छॾियो हो ऐं उहा 12,000 साल अॻु ताईं मुल्तान ताईं ॿुॾल रही। उॾामंदी छिकियल तस्वीरुनि मां कढियल वहकरा ज़ाहिर कनि था त सिंध जे विच वारनि मैदानी इलाइक़नि में को बि 6 किलोमीटरनि खां वधीक डिघो ऐं 6 किलोमीटर वेकिरो टुकड़ो कोन्हे, जंहिंजे विचां सिंधु समुंड जे लही वञण सां सिंध जे आजे थियण खां पोइ गुज़िरियल 10,000 सालनि में न लंघियो हुजे। उॾामंदे छिकियल तस्वीरुनि सां हिननि वहकरनि जो 1,50,000 काछे ऐं 90/40 इंच माप वारो हिकु नक्शो ठाहियो वियो आहे, जंहिंमें गुज़िरियल 5 खां 6 हज़ारनि सालनि या उसरंदड़ सिंधु तहज़ीब वारे जुग लाकर जो अहवालु अची वञे थो। दरिया जे कुझु पुराणनि पेटनि खे आगाटनि माण्हुनि तोड़े वेझड़ जे हुकुमरान राजघराणनि जहिड़ो कलोड़नि ऐं टालपुरनि उथंदे वाहन तौरु कमु आंदो। अंग्रेज़नि उन्हनि खे 1932 ईस्वीअ में सखर बैराज जा वाह कढण लाइ कतबु आंदो। 1960 ईस्वीअ में गुडू ऐं 1963 ईस्वीअ में कोटली बैराजनि जे वाहन लाइ पिणु उहे इस्तेमालु कया विया। दरिया जॾहिं पंहिंजो वहकिरो मटाईंदो हो त मुतासिर इलाइक़े जो रेजाणी निज़ाम बिल्कुलु फिटी वेंदो हो, जंहिं करे माण्हुनि में लॾ पढ़ाण, विगोड़, बीमारियूं, ॾुकार, बुख ऐं मौत पवंदा हुआ ऐं नतीजे में आबादी घटिजी वेंदी हुई। सिंध जे गुज़िरियल 5,000 सालनि जी तारीख़ सुख सुकार, वॾी आबादी, मूड़ी आबादीअ में लाथ, राजघराणनि जे मटिजण, तहज़ीबुनि जे उसरण ऐं ढुरकण ऐं शहरनि ऐं वसंतियुनि जे फिटी हर भेरे हंधे माॻे विखिरियल टुकरनि टोबनि, पकनि सिरोटनि ऐं कुझु हुनरी शयुनि जा ढेर पोइ ते छॾे वञण जे जिन खे सिंध में आम तौर ते दड़ा सॾियो वञे थो, उहा ई रही आहे। दरिया खे कचे में ई वहंदो रखण जी ज़मानत रुगो घाटा ॿेला ई हुआ। ॿेलनि जे करे पाणी पासनि सां ढरो ऐं सीर में तिखो वहंदो हो। उन जे करे वणनि सां ढकियल बंधन जे वट में तमामु घणो लट वेही वेंदो हो ऐं जीअं ई तर मथे खजंदो हो त दरिया पारां पुराणो
पेट छॾण जा इम्कान वधी वेंदा हुआ ऐं उन्हनि वाहन खे छॾण जा पिणु जन जा मुंहं सिधो दरिया जे पेट मां न पर उन खां पर भरो छर वारनि इलाइक़नि मां आमतौर ॿेलनि जे विच वारनि हंधनि ते हूंदा हुआ। रेजाणीअ लाइ पाणी सिधो दरिया मां खणण वारो तरीक़ो 1932 ईस्वीअ ताईं तेसीं ताईं हलियो जॾहिं सिंध जे 60% मैदानी इलाइक़नि खे रेजाइण लाइ सखर बैराज ॾियो वियो। ईंदड़ 30 सालनि में ॿिया बि बैराज बि अॼिया विया। केतिरनि ई वाहन जा मुंहं अञा बि अॻे वांगुरु बचाव बंधन जे अंदरीं पासे खां आहिनि ऐं उहे आसार पारखुनि जी ख़ासि दिलचस्पीअ जो मज़मून थी सघनि था। पुराणा वाह जन जा कुझु टुकड़ा नवनि वाहन में रलाइजी विया, तन जा अणरलायल टुकड़ा घटि में घटि अञा ताईं जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। जेतोणीकि उन्हनि जे बंधन वेझो आबाद केतिरियूं ई वसंदियूं ग़ाइबु थी चुकियूं आहिनि ऐं होरियां उन्हनि खे सिधो करे पोख लाइक़ु बनायो वियो आहे। अंग्रेज़नि खां अॻु वारे युग में दरिया खे कचे जे अंदरि क़ाबू रखण लाइ बंदि कोन हुआ, जेको 20 खां 30 मील वेकिरो हूंदो हो। पकनि ॻोठनि ऐं शहरनि खे आब कलाणीअ जे मुंद में मेसारजी वञण खां बचाइण लाइ उन्हनि जे चौधारी बचाव बंद ॿधा वेंदा हुआ ऐं उन्हनि खे हर साल ॾाढो कयो वेंदो हो, पर हक़ीक़त में उहे घारनि खां बचाव जी ज़मानत न हूंदा हुआ। उन्हनि में कुअनि, नोरनि, ॻोहुनि ऐं नांगनि बलाउनि वग़ैरह जा ॾरड़ थी वेंदा हुआ, जन ते ॿोॾ जो पाणी अचण ऐं रूण करण ताईं कंहिंजो ध्यानु न वेंदो हो। जीअं त ॿोॾ दौरान कुझु बि थी सघे थो, तंहिं करे वॾी ख़तरे वारनि सूरत हालुनि में मायूं, ॿार, अन्न ऐं माल उतां कढिया वेंदा हुआ, जो जवान मुड़ुस बंधन ते चौकी ॾींदा हुआ ऐं पोड़ा घरनि में संभाल कंदा हुआ। हेकर पाणी वसंदीअ में घिड़ियो त आम तौर मथां जायूं न ॿुॾंदियूं हुयूं ऐं उते रहिजी वियल पोड़ा वीचारा कचनि घरनि जूं भितियूं ऐं कखाऊं छतियूं किरंदे अखियूं वेठा ॾिसंदा हुआ। अंग्रेज़नि पारां 1843 ईस्वीअ में सिंध फतेह करण खां अॻु कुझु वॾनि शहरनि जहिड़ो सखर, रोहिड़ी, शिकारपुर, हैदराबाद ऐं ठटे खे छॾे ॿियनि हंधनि ते घणो करे पक सिरावा घर न हुआ। पकियूं सिरूं रुगो मज़हबी अॾावतुनि जहिड़ो मस्जिदुनि ऐं मुक़बरनि में इस्तेमालु थींदियूं हुयूं। सिंध में कची ओसारीअ सां 2 या 3 इमारतूं अॾण जो हिकिड़ो ॿियो निरालो अॾावती तरीक़ो परवान चढ़ी चुको हो। हिन क़िस्म जी अॾावत हाणे ख़तमु थींदी पई वञे ऐं उनखे पुराणनि यादगारनि वांगुरु बचाइण जी ज़रूरत आहे। ॿोॾ खे मुंहुं ॾेई बचाव करण वारो ही अॾावती तरीक़ो अनोखो ऐं घणो करे रुगो सिंध ताईं ई महदूद हो। हिन हेठि कची भित जी पीढ़ ॿधण लाइ 1 मीटर खां वधीक ऊनूं चरियूं खोटबियूं हुयूं, पर उन्हनि पीढ़ियुनि में भिनल चीकी मिटीअ जा पिनोड़ा विझी ऐं उन्हनि खे ठप ॾियण खां अॻु में 3.5 खां 5 सेंटीमीटर थुल्हियुनि काठियुनि या लाकड़ जा पिंजरा ॿधा वेंदा हुआ, बिल्कुलु ईअं जीअं धरती दोॾा वारनि इलाइक़नि में भितियुनि खे जक ॾिबा आहिनि। तलड़ूं 8 खां 12 सेंटीमीटर जे विथीअ ते उभियूं ऐं पासीरियूं विछाइबियूं हुयूं। लाकड़ खे चङीअ तरह घड़े ठाहे सुकाए ऐं कंहिं शइ सां ढकियो वेंदो हो। 1 माड़ लाइ उहो पिंजरो 4.5 मीटर ऐं 2 माड़ लाइ 7 मीटर ऐं 3 माड़ लाइ 9.5 मीटर ऊचो ॿधो वेंदो हो। छत वटि पहुची छत खे टेक ॾियण लाइ कुझु वधीक काठियूं कची भित जे ओभारे पासे लाम मुंडो पासीरियूं ॾेई भित जो भीम ठाहियो वेंदो हो त जीअं उहो छित में पवंदड़ काठ जे कामुनि ऐं पटियुनि जो बार झले सघे। भितियुनि जूं पीढ़ियूं आली चीकी मिटीअ सां भरियूं वेंदियूं हुयूं, जंहिंजा अटकल 40 सेंटीमीटर ऊचा बार ॾिना वेंदा हुआ ऐं हिकिड़ो बार ॾेई ॿियो बार ॾियण खां अॻु ताईं हफ़्तो 2 सुकणो ॾिनो वेंदो हो। जीअं त चीकी मिटी पाणी खणंदी आहे सो सुकण ते सोस खाईंदी आहे ऐं टिड़की ॾारूं पवंदियूं अथसि। उहे ॾारूं आली मिटीअ सां भरियूं वेंदियूं हुयूं ऐं पछाड़ीअ में बंजूअ या बुह या पलाल पराड़ गॾाए ठाहियल गारे जी 1 खां 1.5 सेंटीमीटर थुल्हे तह सां लिंबियो वेंदो हो। बोह या पलाल गारे खे ताक़त वठाईंदो आहे ऐं जेकॾहिं उन जे मथां छनड़े रागे जो 1 खां 2 मिलीमीटर हल्को लेपो ॾिजे त उन में हवा बि न वञी सघंदी।
जेकॾहिं ॿोॾि जो पाणी शहर में ईंदो हो त उहो वधि में वधि ॿाहिरिएं गारे खे अध खां मुने मीटर गहराईअ ताईं नुक़सान ॾेई सघंदो हो, पर पाणी घर में अंदरि न घिड़ी सघंदो हो, छाकाणि त उन ई तरीअ में सिरूं विछाइण खां अॻु में अटकल 1 मीटर या वधीक भराई थियल हूंदी हुई। उन क़िस्म जा घर माथेले, लाड़काणे, हालाणीअ, कंडियारे ऐं नसरपुर मां ग़ाइबु थी चुका आहिनि ऐं उन्हनि जी जाइ सिरुनि जे भितियुनि वारनि घरनि वरिती आहे। पर सेवण, रोहिड़ी ऐं ठटे में के थोरा घर अञा ताईं मौजूदु आहिनि। ॿोॾि जो पाणी ठटे में 1955 ईस्वीअ में सचपच घिड़ियो हो, शहर ॿुॾी वियो हो ऐं कुझु घर ॾठा हुआ, पर काठ जे पिंजरनि वारे सभिनी घरनि वींदे टिमाड़ बि सिंधूअ जे ॿोॾि खे ॼमी मुंहुं ॾिनो। 40 साल अॻु ही लेखक हिकु घर जी 3 माड़ ते तरसियो हो, जेको घणो करे कंहिं मुग़ल अमीर लाइ 300 या अञा बि कुझु वधीक साल अॻु वॾियो वियो हो। हर माड़ ते हिकु विंझण जाइ हुई, उन ते चुन जे गारे जो लेपो ॾिनल हो ऐं कुझु हिसो वेझड़ में सीमेंट ऐं रोड़ीअ सां मरमत थियल हुअसि। पाणीअ जे नेकर जूं नालियूं जीअं उन वक़्तु हुयूं, पकियुनि सिरुनि जूं ठहियल, थोरी जाइ वालारे बीठल ऐं चुन सां लिंबियल हुयूं। ही अॼु यादगार पुराणा आसार आहिनि ऐं उन लेखे संभालण जा हक़दार आहिनि, पर कंहिं उन्हनि तरफ़ ध्यानु न आहे ॾिनो ऐं जेकॾहिं अञा देरि कई वई त थी सघे थो त मालिक उन्हनि जी जाइ ते सिरुनि वारा घर अॾे छॾनि। हिन डिज़ाइन में हिकु नवाण उहा आई त घरनि में बबुर जो काठ ख़तमु अचणु लॻो। काठ जूं 25 खां 35 मिलीमीटर थुल्हियूं पटियूं, लाम, मुंडो, पासीरियूं रखी ऐं लहे जे 25 खां 35 मीटर थुल्हनि काठियुनि जे किलियुनि या मेखुनि सां हिक ॿिए सां जोड़ियूं वेंदियूं हुयूं। काठी अटकल 75 खां 100 मिलीमीटर डिघी ऐं पटियुनि खे मुंड खां पुछड़ीअ ताईं हर 75 खां 100 मीटर विथीअ ते किली हई वेंदी हुई। ही अॾावती तरीक़ो 18वीं सदीअ जे पछाड़ीअ या 19वीं सदीअ जे मुंड जो हो, छो त उन्हनि में उन ज़माने जा मख़सूस क़िस्म जा मशीन ते ठहियल लोहा कोका ऐं दरनि ऐं दरियुनि जूं अंजीसूं ऐं बुल्ट इस्तेमालु थियल आहिनि। ॾिनल तस्वीर में उन ज़माने जो हिकु टिमाड़ घर ॾेखारियल आहे, जंहिंमें अञा ताईं माण्हू रहनि था ऐं जेतोणीकि ॿाहिरियों कचो गारो छणंदो थो वञे, पर अंदरां सुठी हालत में रखियो वियो अथसि। घर हिकु पासे लड़ी पियो आहे, पर मंझंदि रहंदड़नि खे का ॻणती न आहे। घटि में घटि 1 दर्जन अहिड़नि घरनि में अञा माण्हू रहनि था। उहे सभु 1955 ईस्वी वारी ॿोॾि में 1 मीटर खां मथे पाणीअ में 2 खां 3 हफ़्तनि ताईं ॿुॾल रहिया, तॾहिं बि ॾठा कोन। ग़रीबाणनि घरनि जो भितियूं लहे जे सनड़ी लाकड़ 1.5 खां 3 सेंटीमीटर थुल्हे जूं हूंदियूं हुयूं। काठियूं 3 खां 4 कतारुनि में हिक ॿिए मथां उभियूं खोड़े ऐं साॻी थोल वारियूं थलड़ूं उणत वारे तरीक़े सां अटकल 30 सेंटीमीटरनि जे विथियुनि ते पासीरियूं लंघाए पाण में जोड़ियूं वेंदियूं हुयूं। वधीक ॾाढो करण लाइ उन्हनि खे नोड़ियुनि सां ॿधो वेंदो हो। उहे पिणु ॿोॾि जी सट सही वेंदा हुआ ऐं हर ॿोॾि में ॿुॾंदड़ कचे में हर हंधि ॾिसण में ईंदड़ हुआ। इन किताब में रेजाणी तारीख़ असुल में बनी ॿारे ज़रात ऐं बनीअ वाॻियल सनत जी उपत जी तारीख़ आहे, जेके तहज़ीबुनि, राज घराणनि ऐं बादशाहतुनि जे उसरण ऐं ढुरकण, सुख्याइप, गुरबत, ॾुकार, बुख ऐं उन्हनि माण्हुनि जे मौत जो कारण बणियूं जेकी सिंधु दरिया जे रीचकनि ऐं उन जे पाणीअ जे आसिरे लॻा। M.H. पंवर।